फूलन देवी उत्तर प्रदेश के गरीब दिल्लत मलाह ज़ात के घर में पैदा थी। गोड़जे ठाकुर ज़ाती दुश्मनी सबब फूलन देवी के मिसकीन पीउ जो इस्तेसाल कयो। बालक पिणीअ जी नंढी उम्र में संदसि शादी कई वई, जिते पंहिंजी वॾी उम्र जे मुड़ुस जे जिनसी ज़हनी ऐं जिस्मानी तशद्दुद जो शिकार बणी। पिणस खेसि वापसि पंहिंजे घर वठी आयो। फूलन जॾहिं 15 सालनि जी थी त उच्च ज़ातीअ जे बेग़ैरत ऐं वहशी ठाकुरनि खेसि सरेआम जिनसी तशद्दुद जो निशानो बणायो। न सिर्फ़ एतिरो पर पुलिस बि मथसि चोरीअ जो कूड़ो केस दाख़िल करे थाणे हवाले कयऊं। पुलिस थाणे में साणसि जिनसी ज़्यादती कई वई। संदसि मिसकीन पीउ पंहिंजो अलाह तलब विकिणे वकील मार्फत संदसि केस विढ़ंदो रहियो। आख़िरकार फूलन आज़ाद थी। हिकु छोकिरीअ जी चोरीअ जे केस में जेल पहुचण जी ॻाल्हि धाड़ेलनि जे हिकु टोले ताईं पहुती ऐं फूलन जी आज़ादीअ खां पोइ उन टोले संदसि ॻोठ ते हमलो कयो ऐं फूलन देवीअ खे अगवा करे विया। धाड़ेलनि जे उन टोले जो सरगुनो सरदार हिकु ठाकुर हो, जेको पिणु फूलन देवीअ खे जिनसी हवस जो निशानो बणाइणु चाहींदो हो। पर ख़ुशकिस्मतीअ सां उन टोले में अध खां वधि धाड़ेल दिल्लत मलाह हुआ, जन पंहिंजी हमज़ात छोकिरीअ खे ठाकुर वटि वञणु न ॾिनो ऐं फूलन देवीअ तां ठाकुरनि ऐं दिल्लत मलाह धाड़ेलनि जे दरमियान झेड़ो नेठि उन वक़्तु ख़तमु थियो जॾहिं विक्रम मलाह उन ठाकुर धाड़ेल खे गोलियुनि सां परुण करे ख़तमु कयो। उहो काणो ठाकुर बाबू गुजर सिंह उन वक़्तु फूलन सां जिनसी ज़्यादती जी कोशिश करे रहियो हो त विक्रम राइफल सां संदसि कमु तमामु कयो। कंहिं शख़्स खे इंतिहाई वेझे खां फूलन मरंदे पहिरीं दफ़े उन वक़्तु ई ॾिठो हो। उन वाक़े खां पोइ ॿियनि ठाकुर धाड़ेलनि खे बि पिणु ख़तमु कयो वियो ऐं के भॼी विया। विक्रम मलाह हिकु मंदर में फूलन देवीअ सां शादी कई। हाणे उहो धाड़ेल जो टोलो निज दिल्लत धाड़ेलनि ते ॿधलु हुयो। मलाहनि सां गॾु चिमार धाड़ेल पिणु उन टोले में शामिल हुआ। मक़ामी दिल्लतनि जो उहो टोलो किफ़ालत कंदो हो ऐं दिल्लत ॻोठाणा पिणु खेनि तहफ़ुज़ ऐं मदद फ़राहम कंदा हुआ। फूलन देवीअ खे विक्रम ज़ाल न पर पंहिंजे टोले जो सरबराह बणायो। फूलन देवीअ जी अॻवाणीअ में उन टोले फूलन जी अॻवाणी मुड़ुस समेत उन्हनि सभिनी ठाकुर बगड़नि खे बदतरीन तशद्दुद जो शिकार बणाईंदे मौत जे घाट उतारियो। जन फूलन देवीअ सां जिनसी ज़्यादती कई हुई, उहा जंग पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ हुई। फूलन रियासत खे ललकारींदे कानून पंहिंजे हथ में खयो ऐं उन्हनि सभिनी दरिंदनि खे सज़ा ॾिनई जेकी कानून खां मथां बणियल हुआ। फूलन देवी कंहिं बि कमज़ोर ऐं ग़रीब खे निशानो न बणायो, पर उहा ग़रीब ऐं औरतुनि लाइ छपर छांव हुई। हथियारबंद वेड़ दौरान पिणु केतिरा ई लम्हा आया। विक्रम मलाह बि पिणु मारिजी वियो ऐं उहो टोलो वरी विखरी वियो। फूलन देवी हिकु भेरो ॿीहर मज़लूम बणिजी वई ऐं मथसि वरी ज़्यादतियूं थियण लॻियूं, मगर हुन पंहिंजी जदोजहद जारी रखी। सभिनी साथियुनि खे ॿीहर मुनज़म करे पंहिंजी धाक जमायाईं। उन दौरान हू मुकमल हथियारबंद गोरीला अॻवान बणिजी वई। बंदूक खे हथ लाइण खां ख़ौफ़ खाईंदड़ मज़लूम दिल्लत छोकिरी हाणे 3 सेकंडनि अंदरि स्टीन गन लोड करण सां गॾु पकी निशानाबाज़ बणिजी वई। आख़िरकार हिंद सरकार शिकस्त मञींदे फूलन देवीअ जे आॾो गोॾा खोड़िया ऐं फूलन देवी हथियारबंद जदोजहद छॾे कानूनी वेड़ जो रस्तो वरितो। कुझु वक़्तु केस खे मुंहुं ॾींदे जेल काटियाईं। आख़िरकार आज़ाद थी। उत्तर प्रदेश जी समाजवादी पार्टीअ तरफ़ां MLA पिणु चूंडी वई। शहीद थियण वक़्तु पिणु लोकसभा जी मेंबर हुई। फूलन देवीअ खे दुनिया जी 21 मुल्कनि अमन जी नोबेल प्राइज़ लाइ मुंतख़ब कयो। दुनिया फूलन देवीअ खे धाड़ेल न पर मज़लूम, सिनफ़ ऐं तबिके जी मज़ाहमती किरदार जी नज़र सां ॾिसे थी।